ख़बर शामिल कंदासीं ठुल खां। अला रखियो बुलेदी जी ख़बर मूजिब ठुल 7 महीना गुज़रण बाद शहीद तालिब इल्म मुज़फ़्फ़र सुमरो जा कातिल गिरफ़्तार न थी सघिया। बेसहारा मज़लूम अमर रोज़ प्रेस क्लब ते अची क़ुरान पढ़ंदी आहे ऐं कालनि जी गिरफ़्तारी लाइ रब खां दुआ घुरंदी आहे। 7 महीना अॻु थाणो गढ़ी हसन सरकी जे हद गुलशर कंडराणी जे मदरसे में तालिब इल्म सां ज़्यादती करण खां बाद मारे पकी सां लटकायो वियो हुयो। एसएसपी जैकबाबाद जे हुकम ते इन्वेस्टिगेशन एसएचओ सईद अहमद जुमानी मुक़ररु कयो वियो, जंहिं पंहिंजी रिपोर्ट पधिरी कई। एसएचओ सईद अहमद जुमानी जो चवणु हुयो त मां पंहिंजी ईमानदारी सां रिपोर्ट तयारु कई आहे, पर अफ़सोस जो उन रिपोर्ट ते अमल न थी सघियो। मज़लूम अमर सां मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि तरफ़ां वक़्तन फ़ोक़तन एहतजाज जारी आहिनि ऐं कई मरतबा बुख हड़ताल बि कई वई, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त क़ानून मुल्क में आहे बि या न। जो मज़लूम अमर जो बचो मारियो वियो पर कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। उन वक़्त जो एसएचओ अली मोहम्मद ओडो, जेको कातिलनि जी ख़बर हुजण बावजूदु गिरफ़्तार न करे सघियो, मज़लूम अमर साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त एसएचओ अली मोहम्मद ओडो करप्ट ऑफिसर आहे जंहिं कातिलनि खां ॻरी रक़म वरिती आहे, जंहिंजे करे गिरफ़्तारी अमल में नथो आणे। मां मिस्किन काॾे पैसा आणियां जो पुलिस खे ॾियां? छा हिन मुल्क में अदल आहे बि सही या न? मां त हुकूमती इदारनि मां आसरो लाहे वेठी आहियां त मुंहिंजे बचे जा कातिल गिरफ़्तार कंदा। आख़िर इंसाफ़ केरु कंदो? बसि रोज़ इन्हनि उमेदुनि ते आहियां त रब बेनियाज़ आहे, मूंसां रब इंसाफ़ कंदो। मां वरी बि हुकूमत पाकिस्तान जे आला इदारनि खे ऐं आईजी सिंध, डीआईजी लाड़काणो, एसएसपी जैकबाबाद खे हिन क़ुरान पाक जो वास्तो ॾियां थी त मूंसां इंसाफ़ कयो वञे, मुंहिंजे बचनि जा कातिल गिरफ़्तार कया वञनि।